अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं एलियसन अब्बासी आऊं। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, डाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के रोहिड़ीअ मां अब्दुल रज़ाक खां मिली। कहाणी आहे पेट्रोल परी। कंहिं ज़माने में हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे औलाद कोन थींदो हो। कई पीर फ़क़ीर पुछायई पर संदसि दिलि जी मुराद पूरी कान थी। नेठि हिकिड़े ॾींहुं शहर जे टिवाटे ते मंझि ऊंधी करे वञी सुम्ही पियो। ख़ुदा जी कुदरत सां उतां हिकिड़ो फ़क़ीर अची लांघा उथियो, जंहिं हिनखे चयो त हे शख़्स रस्तो ॾे त लंघी वञा। बादशाह चयसि त फ़क़ीर मुंहिंजे मथां लंघी वञ। फ़क़ीर चयसि त ईअं कोन थींदो, भला ॿुधाए त तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे, माना तुंहिंजी मदद करे सघां। पर बादशाह चयसि त तूं उन ॻाल्हि खे छॾे ॾे, पंहिंजो दॻु वठि। फ़क़ीर बादशाह ते ॾाढो ज़ोर रखियो त दिलि जो हाल ॿुधाए। आख़िर बादशाह चयसि त आउं दिलि जो हाल उनखे ॿुधाईंदुसि जेको मुंहिंजी मुराद पूरी कंदो। फ़क़ीर चयसि त ख़ुदा ते रख, तुंहिंजो कमु थींदो। तंहिं ते बादशाह सॼी हक़ीक़त फ़क़ीर खे ॿुधाई। फ़क़ीर ॻाल्हि ॿुधी कुझु वक़्तु ॿुॾी वियो। साइत रखी वराणी आई त तोखे औलाद ॼमंदो, पर हू अञा पेट में ई हूंदो त तूं मरी वेंदे। तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजे घर में रखियल दुनिया बि ठिकर भितर थी वेंदी। जेकॾहिं उहा ॻाल्हि क़बूलु करीं त आउं तोखे दुआ करियां। बादशाह फ़क़ीर खे चयो त मूंखे तुंहिंजा शर्त क़बूलु आहिनि। तंहिं ते फ़क़ीर धणीअ जी दरगाह में बादशाह लाइ दुआ घुरी जा क़बूलु पई। कनि ॾींहंनि खां पोइ राणी उमेद वारी थी। अञा खेसि 9 महीनो हो त बादशाह मरी वियो ऐं संदसि सभु दुनिया सड़ी ठिकर भितर थी वई। 10 महीननि गुज़रण ते राणीअ खे पुटु ॼाओ, पर हिन वटि पैसो वग़ैरह कुझु कोन बचियो हो। तंहिं करे खेसि पोरियो करे पेट पालणो पियो। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो अची जवान थियो। सो रोज़ु सुबुह जो रसो ऐं कुहाड़ी खणी भर वारे ॿेले में काठियूं करण लाइ वेंदो हो, जेके विकिणी 2 माउ पुट गुज़रान कंदा हुआ। ॿेले में ॿिया बि काठियर छोकिरा ईंदा हुआ। तन पाण में सलाह कई त ही बादशाही ॿार मतां कंहिं वक़्तु असांखे काठियुनि करण खां मनामो ॾियारे, तंहिं करे का तजवीज़ करे हिन जो अचणु बंदि कजे। उहा सलाह करे शहज़ादे खे चयूं त शहज़ादा, तुंहिंजे पीउ जूं 7 कोठियूं नाणे जूं भरियूं पियूं आहिनि। तुंहिंजी माउ तोखे उतां रक़म नथी ॾिए ऐं तो जहिड़े शहज़ादे खां काठियूं थी कराए। शहज़ादे अचण साण माउ खां ख़ज़ाने जे कोठियुनि जूं कुंजियूं घुरियूं। तंहिं ते माणस चयसि था भाउ, उहा सारी दुनिया ठिकर भितर थी वई आहे, पर हिन एतबार न कयो ऐं खांसि कुंजियूं वठी वञी पंहिंजे अखियुनि सां ॾिठाई। ॿिए ॾींहुं शहज़ादो वरी बि रसो खणी काठियुनि करण लाइ ॿेले में वियो त वरी काठियरनि साॻियो तानो हंयसि, जंहिं ते हिन खेनि जवाबु ॾिनो त दादा, बाबे वारी उहा समूरी दुनिया ठिकर भितर थी वई आहे। छोकिरनि चयसि त जे उहा दुनिया ठिकर भितर थी वई त छा थियो? तुंहिंजे पीउ जूं केतिरनि वापारियुनि वटि धरावतूं रखियलु आहिनि। जेकॾहिं तूं उन्हनि सां वञी हिसाबु किताबु करीं त बि तुंहिंजा लख रुपया उन्हनि ॾांहुं निकिरंदा। ॿिए ॾींहुं शहज़ादो माउ खां बंदियूं वठी वापारियुनि सां हिसाबु किताबु करणु वियो, पर ख़ुदा जी कुदरत जंहिंसां बि लेखो करे त पाण तंहिंजा पैसा बादशाह ॾांहुं बक़ाया पिया निकिरनि। उतां बि नाउमीद थी वापसि आयो। वरी बि शहज़ादो रसो खणी जंग में काठियुनि लाइ वियो। उते काठियरनि शहज़ादे खां हक़ीक़त पुछी। शहज़ादे खेनि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। तंहिं ते हुननि चयो त फलाणे बादशाह ॾे तुंहिंजे पीउ जी ढल रहियल आहे, उहा ई लखें रुपया थींदी। जे उहा वसूल करीं त बि चङो। ॿिए ॾींहुं शहज़ादे माउ खे चयो त आउं फलाणे बादशाह खां ढल उगाइण थो वञा, मूंखे मोकल ॾे त थी अचां। माउ छॾेसि ई न पई, पर शहज़ादो बि पंहिंजी ॻाल्हि तां न लथो। नेठि माणस खेसि वञण जी इजाज़त ॾिनी ऐं वाट लाइ खेसि 4 मानियूं पचाए ॾिनियूं। जे हिन ॿधी पाण वटि सोगियूं कयूं।
माउ खां मोकिलाए तोकिलाए उथी पंधु पियो। हलंदे हलंदे पहिरीं मंज़िल ते पहुतो, तॾहिं उते तरसी साई खयईं ऐं मानी कढी खाइण वारो हो त को फ़क़ीर अज़गे बि अची उते ज़ाहिरु थियो ऐं खेसि चयाईं त छोकिरा बुखियो आहियां, मानी ॾे। शहज़ादे अधु मानीअ जो ॾिनुसि, पर फ़क़ीर अधु मानी क़बूल न कई, जंहिं ते हू सॼी मानी फ़क़ीर खे ॾेई पाण जहिड़ो हो तहिड़ो उथी पंधु पियो। हलंदे हलंदे अची ॿिए मंज़िल ते पहुतो। उते बि साॻीअ तरह मानी खाइण महिल हिकिड़ो फ़क़ीर अची पहुतो ऐं सॼी मानी वठी रमंदो रहियो ऐं हीउ वीचारो बुखियो ई रहियो। साॻीअ तरह टीं मंज़िल ते बि फ़क़ीर अची निकितो, जंहिंखे हिन अज़ ख़ुदि सॼी मानी ॾिनी। ॾिसो को था, चौथी मंज़िल ते बाक़ी रहियल मानी बि फ़क़ीर खे ॾेई पाण बुखनि में पाह थींदो अची उन जे बादशाह जी कचहरीअ में पहुतो। शहज़ादो वीचारो कंहिंजो वाक़ुफ़ु कोन हो, तंहिं करे जुतियुनि वारी जाइ वटि अची वेही रहियो। जॾहिं कचहरी पूरी थी त हर हिक खे जुती सही करे ॾींदो रहियो। ओचितो मथां बादशाह जी निगाह पई, सो पुछियईं त हीउ छोकिरो केरु आहे? जंहिं ते छोकिरे ॿुधायुसि त बादशाह सलामत, आउं फलाणे बादशाह जो पुटु आहियां ऐं तोसां मिलणु आयो आहियां। बादशाह खे हिन ते ॾाढी कहल आई ऐं हुकुम ॾिनई त शहज़ादे खे हिकदमि वेंजारे बादशाही महिमान सराय में रहायो। शहज़ादे उते 2-3 ॾींहं रही ॾाढा थक भॻा ऐं पोइ बादशाह खां मोकिलायईं। बादशाह हिन खे फ़क़ति 400 रुपया ॾिना, जे खणी शहज़ादो वापसि मोटियो। पहिरीं मंज़िल ते ॾिसे त हिकिड़ो जोगी नाग खयो दर दर तां पियो ख़ैरात वठे, ऐं जे वरी कंहिं खेसि ख़ैरात न थिए ॾिनी त वरी नाग खे थिए मारियाईं, उनजे करे त जीअं घणी ख़ैरात मिले। शहज़ादे खे नाग ते ॾाढो रहम आयो, सो जोगीअ खां पुछियईं त जोगी नाग विकिणंदे? जोगी वराणियो त हाओ, 100 रुपया नाग जो मुल्ह अथई। शहज़ादे यकदमि 100 रुपया जोगीअ खे ॾेई नाग ख़रीद कयो ऐं अॻिते रवानो थियो। ॿीं मंज़िल ते वरी हिकिड़ो तोतो 100 रुपयनि में ख़रीद कयईं। अहिड़ी तरह बाक़ी 200 रुपया नाग ऐं तोतो खणी अची घर बीठो थियो, जिते बाक़ी 200 मां हिकिड़ो भलो घोड़ो वरिताईं ऐं बाक़ी पैसा माउ खे ॾिनई। कुदरत ख़ुदा जी अहिड़ी थी जो 2 ॾींहंनि खां पोइ संदसि पीउ वारी मिल्कियत जा ठिकर भितर थी वई हुई, सा असुलु सूरत में अची वई। पोइ त ॿई माउ पुट ॾाढा ख़ुशि थिया ऐं ॾाढे आराम सां रहणु लॻा। नाग ऐं तोतो शहज़ादे जा वफ़ादार दोस्त बणिजी विया हुआ। हिकिड़े ॾींहुं नाग शहज़ादे खे चयो त शहज़ादा, तुंहिंजी हयाती ख़तरे में आहे, तंहिं करे अॼु खां पोइ जेॾांहुं वञी तेॾांहुं मूंखां मोकल वठी पोइ वञिजे। शहज़ादे संदसि उहा ॻाल्हि मञी ऐं पोइ जेॾांहुं बि वेंदो हो तेॾांहुं नाग खां पुछी पोइ वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादे दिलि में ख़्यालु कयो त आउं को नाग जो नौकर कोन आहियां, तंहिं करे हाणे खांसि कोन मोकिलाईंदुसि। उहो ख़्यालु करे घोड़े ते चढ़ी हलियो वियो। हलंदे हलंदे हिकु अहिड़े हंधि वञी पहुतो जिते नाग ऐं भलाऊं तमामु घणा हुआ। उहे घोड़े जे पेरनि खे वकोड़े विया। शहज़ादो ॾाढो आजिज़ थियो त एतिरे में संदसि नाग अची हाज़ुरु थियो ऐं सभिनी नागनि सां मुक़ाबिलो करे उन्हनि खे भॼाए छॾियईं ऐं शहज़ादे खे चयईं त तूं बिना इजाज़त छो आहीं। ईअं चई अंदर मां हिकु ॻोढ़ी कढी ऐं शहज़ादे खे ॾेई चयईं त जेकॾहिं हीअ ॻोढ़ी पंहिंजे हथ ते गही जंहिं बि शइ खे उहो हथु लाहींदे त उहा सोनी थी पवंदी। हाणे तुंहिंजो थोरो लथो असांजी अलाह आई, जॾहिं ज़रूरत पवई तॾहिं मूंखे यादि कजि त हाज़ुरु थींदुसि। ईअं चई नाग मोकिलाए हलियो वियो। छोकिरो वरी घोड़े ते चढ़ी अॻिते हलियो त छा ॾिसे हिकिड़ो महलात आहे जंहिंजे दरवाज़े ते लिखियो पियो आहे त जेको माण्हू हिकिड़ी राति में हिन महलात जे उभरंदे पासे खां सोननि सिरुनि सां माड़ी ठाराईंदो तंहिंसां शहज़ादी शादी कंदी। शहज़ादे खे बि शौक़ु थियो त नाग जी ॾिनल ॻोढ़ी बि आज़मायां ऐं शहज़ादीअ सां शादी बि करियां। उहो पौ पचाए यकदमि भेर ते वञी ॾोको हयाईं त हिकिड़ी बानी निकिरी आई, जंहिं अची शर्त ॿुधायुसि ऐं नालो निशानो वरितुसि। बानीअ घणो ई सम्झायुसि त ए शख़्स, इन ई ॻाल्हि तां लही वञ, हिते केतिरा ई शहज़ादा आया ऐं नाकाम थी विया ऐं काठ में पिया सड़नि, तूं बि माठी करे मोटी हलियो वञ। शहज़ादो न मुड़ियो ऐं शर्त शरूत क़बूल करे कम खे लॻी वियो। हिन छा कयो जो यकदमि सिरूं घुराए
केतिरा ई मज़दूर बीहारे राति विच में माड़ी ठाराए तयारु कराए ऐं सिज उभरण खां अॻु नाग जी ॾिनल ॻोड़ी हथ ते गई सिरुनि खे लाताईं त सभु सोनियूं थी पियूं। पोइ त ॾाढो ख़ुशि थियो। सुबुह जो सिज उभरण साण माड़ीअ जो ओलड़ो शहज़ादीअ जे महलात में पिए पियो। जंहिं पंहिंजे बानीअ खां पुछियो त इहो ओलड़ो छाजो आहे। बानीअ दरी खोले ॾिसे त मार सोनियुनि सिरुनि सां माड़ी तयारु बीठी आहे। पोइ रड़ करे शहज़ादीअ खे चयाईं त शहज़ादी, अॼु तुंहिंजो ख़ैरु कोन्हे, माड़ी ठही तयारु थी वई आहे, हाणे तोखे शादी करणी पई। पोइ अंजाम मूजिबि शहज़ादीअ साणसि शादी कई ऐं 2-3 ॾींहंनि खां पोइ उतां मोकिलाए कंवार समेत पंहिंजे मुल्क मोटी आयो। उते शहज़ादो शहज़ादीअ सां मुंहुं ॾेई न ॻाल्हाए। शहज़ादी ॾाढी शशदर थी। अहिड़ीअ तरह केतिरा ई ॾींहं गुज़री विया। नेठि हिकिड़े ॾींहुं राणीअ खेसि चयो त हेतिरा कशाला करे मूंखे वठी आयो आहीं, पोइ कहिड़ो सबबु आहे जो मूंसां ॻाल्हाई बि नथो। जेकॾहिं आउं तोखे नथी वणां त वञी पेत्रोल परीअ सां विहांउ कर। शहज़ादीअ जो एतिरो चवणु ऐं शहज़ादे जो बिर थियणु जे हाणी जे परणिबुसि त उहा पेत्रोल परी, न त ईअं ई चङो आहियां। शहज़ादी चई त वेठी, पर पोइ अची मुठी। पोइ त केतिरियूं ई मिनथूं कयाईंसि, पर शहज़ादो पंहिंजी ॻाल्हि तां कोन लथो। सही संवरी घोड़े ते चढ़ी पेत्रोल परीअ जे ॻोल्हा में रवानो थियो। वञण खां अॻु माउ खे ॿुधाए वियो त जेकॾहिं अङण में लॻल निम सुकी वञे त सम्झजांइ त मुंहिंजो ख़ैरु न आहे। पोइ पंहिंजे तोते खे पिंजरे मां कढी छॾिजे, उहो पाण ई अची मुंहिंजी मदद कंदो। ईअं चई मोकिलाए उथी हलियो। पुछाईंदो अची जबलनि वटि पहुतो। तंहिं करे घोड़े खे उते छॾे पहिरें प्यादो जबल ते चढ़णु लॻो। अञा थोरो पंधु मस कयाईं त खेसि 4 शख़्स गॾिया, जेके पंहिंजे आॾो कुपड़ी, देगिड़ो, डंडी ऐं सेली ऐं उॾंद खटोली रखियो पिए विढ़िया। हीअ वधी वटनि वियो ऐं खां विढ़ण जो सबबु पुछियो। जंहिं ते हिकिड़े खेसि ॿुधायो त असांजो झेड़ो हिन कुपड़ीअ तां आहे, जंहिंमें हीअ तासीर रखियलु आहे त जेकॾहिं हिन में पाणी विझी कंहिं मोल माण्हूअ खे प्यारिजे त उहो जहिड़ो थी पवंदो। तंहिं ते शहज़ादे खां पुछियो त बाक़ी हीअ 3 शयूं कहिड़े कम जूं आहिनि। जंहिं ते हिननि खेसि ॿुधायो त देगड़ीअ जी ख़ासियत हीअ आहे त कंहिं बि वक़्त ते हिन खां दिलि घुरियो ताम घुरिबो त मिलंदो। जेकॾहिं कंहिं दुश्मन खे फेग कढाइणी हुजे त हिन डंडे ऐं सेले खे चइबो त वठि, पोइ एसी ताईं कोन छॾींदुसि जेसीं ताईं मालिक हिन खे बसि करण जो हुकुम न ॾींदो। ऐं हिन ऊंधी खटोलीअ में इहा ख़ासियत आहे त जंहिं बि पासे चइबुसि त हली उते छॾींदी, पर हर को चए थो त कुपड़ी मूंखे मिले। हाणे तूं असांजो अमीन आहीं, जेको तूं फ़ैसिलो कंदे सो असांखे क़बूलु आहे। शहज़ादे चवनि त आउं तीर उछलायां थो, जेको अॻु में उहो तीर आणींदो उनखे कुपड़ी मिलंदी। ईअं चई ज़ोर सां वठी तीर उछलायाईं। 4 ॼणा उन तीर जे पुठियां विया। शहज़ादे छा कयो जो सभु शयूं खणी उॾंद खटोलीअ ते चढ़ी चयो त हल उते जिते पेत्रोल परीअ जो मुल्क आहे। शहज़ादे जो एतिरो चवणु ऐं उॾंद खटोलीअ जो उॾामणु 4 शख़्सनि जो उहो ॾिठो से त मुंहुं मथो पिटींदा रहिजी विया। शहज़ादो साहित खन में अची पेत्रोल परीअ जे मुल्क में पहुतो। शहज़ादे ॾिठो त उते तमामु वॾा ॿेला आहिनि, तंहिं करे मुंझी पियो। वरी नांग यादि आयुसि, सो नांग खे मदद लाइ सॾु कयईं, जेको यकदमि अची हाज़िर थियो ऐं खांसि सॾाइण जो सबबु पुछियईं। जंहिं ते हिन नांग खे सॼो अहवालु ॿुधायो। नांग ॻल फूके पाण मां मण कढी ॾिनी ऐं चयो त शहज़ादा, जेकॾहिं हीअ मण सॼे हथ सां गही, उहो हथु कंहिं बि माण्हूअ खे लाहे जेको जानवर चवंदे सो थी पवंदो। वरी ॾाए हथ सां गही उहो उनखे लाहींदे त वरी असली शकिल में अची वेंदो। शहज़ादे मण वठी नांग खे इजाज़त ॾिनी ऐं सॼे हथ खे मण लाहे चयो त भोलड़ी थियां। थोरी देरि में ॾिसे त पाण भोलड़ो थी पियो आहे। पोइ त घड़ी खन में ॿेला लताड़े वियो ऐं वञी पेत्रोल परीअ जे शहर में पहुतो ऐं उते ॿिए हथ खे मण गही लाहे पाण ते लाताईं
त साॻियो माण्हू थी वियो। शहर में हिकिड़े कुराड़ीअ जो घरु ॾिसी हीउ उन में घिड़ी वियो ऐं मासी मासी करे वञी साण सां मिलियो। कुराड़ीअ चयसि त तूं वरी कॾहिं खां मुंहिंजो भाणे जो सा माण्हू आहीं। पर हिन जॾहिं खेसि मुठि नाणे जी भरे ॾिनी तॾहिं यकदमि राज़ी थी पई ऐं खेसि रहण जी इजाज़त ॾिनी। शहज़ादो छा कंदो हो जो रोज़ु देगिड़े मां सुठा सुठा ताम कढी पाण बि खाईंदो ऐं पोड़ीअ खे बि खाराईंदो हो। शहज़ादो रोज़ु राति जो उॾंद खटोलीअ ते चढ़ी पेत्रोल परीअ जे महल में वेंदो हो ऐं उते परीअ जे खट ते का न का निशानी रखी ईंदो हो। पेत्रोल परी रोज़ु ईअं नयूं शयूं ॾिसी ॾाढी हैरान थींदी हुई। नेठि हिकिड़े ॾींहुं पंहिंजे पीउ खे उन ॻाल्हि जी दाह ॾिनई। बादशाह 2-3 बानियूं पहिरे ते रखियूं ऐं उन्हनि खे हुकुम कयई त जॾहिं चोर अचे ऐं जे अमीं उनखे पकिड़े न सघो त फ़क़ति हीअ ख़ुशबू संदसि कपिड़नि ते हणी छॾिजो, पोइ आउं पाण ई उनजो बंदोबस्तु कंदुसि। ख़ैरु बानियूं पहिरे ते वञी बीठियूं। दस्तूर मूजिबि शहज़ादो उॾंद खटोलीअ ते चढ़ी अची महलात में पहुतो। पहिरीं त बानियुनि खेसि पकड़ण जी कोशिशि कई, पर पोइ जॾहिं खेसि पकिड़े न सघियूं तॾहिं संदसि कपिड़नि में खतूरी हणी छॾियाऊं। शहज़ादो बि जिंदु छॾाए अची घर खां निकितो ऐं बानियुनि जी सॼी हिरफ़त सम्झी छा कयईं जो यकदमि उहे कपिड़ा लाहे पोड़ीअ खे ॾिनई त धोबीअ खे ॾेई अचु त राति विच में धोई ॾिए। पोड़ी कपिड़ा वञी धोबीअ खे ॾेई आई। धोबी अहिड़ा नवां अछा ऐं ख़ुशबूदार कपिड़ा ॾिठा सो ख़्यालु कयईं त अॼु पाए मज़ो वठां, पोइ सुभाणे खणी धोई ॾींदुसि। सो शहज़ादे जा उहे कपिड़ा पहिरे घुमण लाइ निकितो। ॿाहिरि त अॻे ई बादशाही सिपाही पिए फिरिया। तंहिंजो धोबीअ खे ख़ुशबूदार कपिड़ा पहिरियल ॾिठा सो खणी सोघो कयऊंसि। चए हल चोर जा पुट, तूं तो बादशाह जे महलात में चोरीअ घुमी। धोबीअ वीचारे घणियूं ई दाहूं कूकू कयूं पर कंहिं बि संदसि का न ॿुधी। सिधो हाणे बादशाह वटि हाज़िर कयऊंसि। बादशाह धोबीअ खां पुछो त ही कपिड़ा तुंहिंजा आहिनि? धोबीअ चयो त जिंदा क़िबला, ही कपिड़ा मुंहिंजा कोन्हनि, पर मूंखे फलाणी पोड़ी धोअण लाइ ॾेई वई आहे। उन वटि को चोर हूंदो, बाक़ी मूंखे का बि सुध कान्हे। बादशाह यकदमि उन पोड़ीअ खे घुरायो ऐं खांसि पुछा कई, जंहिं ते पोड़ीअ चयो त साईं, बराबरि मूं वटि हिकिड़ो महिमान रहंदो आहे, मूंखे उन इहे कपिड़ा ॾिना हुआ। बादशाह यकदमि पोड़ीअ सां पंहिंजा माण्हू मोकिलिया, जन वञी शहज़ादे खे ॿधो। शहज़ादो वञण खां अॻे पोड़ीअ खे चयो त मुंहिंजे हिननि 4 शयुनि जी पारत हुजई ऐं जॾहिं मूंखे फाही ॾेई छॾीनि तॾहिं तूं मज़ूर करे यकदमि मुंहिंजो लाश खणाए हिते अचिजो ऐं कुपड़ीअ में पाणी विझी मूंखे पियारिज, तां जहिड़ो थी पवंदुसि। ख़ैरु शहज़ादो बादशाह वटि हाज़िर थी ॾोह जो क़बूलदार थियो, जंहिं ते हिनखे मौत जी सज़ा जो हुकुम मिलियो ऐं फाही ॾेई संदसि लाश पोड़ीअ जे हवाले कयो, जंहिं अॻु में ई मज़ूर तयारु करे बीहारे छॾिया हुआ। शहज़ादे जो लाश खणाए घर आई ऐं कुपड़ीअ में पाणी पियारियईंसि त यकदमि जहिड़ो थी पियो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादे पोड़ीअ खे भोली बणाए ऐं पाण भोलड़ो बणिजी पोड़ीअ खे शहर में नचाइणु लॻो। सॼो ॾींहुं नचाए तमाशो करे शाम जो मोटी घर वठी ईंदो हुअसि ऐं ॿियो हथु घुमाए माण्हू करे छॾींदो हुअसि। उन जे तमाशे मां जेके पैसा मिलंदा हुअसि से सभु पोड़ीअ खे ॾेई छॾींदो हो, जंहिं करे पोड़ी बि उन में ख़ुशि हुई। आख़िर संदन नाच जी हाक सॼे मुल्क में पखिड़िजी वई। जॾहिं पेत्रोल परीअ जे कन ताईं भोलड़ीअ जे नाच जी हाक पहुती तॾहिं हिन पीउ खे चयो त मूंखे बि भोलड़ीअ जो नाच ॾेखारियो। बादशाह यकदमि भोलड़ाईअ खे घुराए चयो त मुंहिंजी धीउ खे उहो नाच ॾेखार। भोलड़ाईअ अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, मुंहिंजे पुठियां ॿार ऐं माण्हू था हलनि, जिन खां भोलड़ी टहे थी ऐं मज़े जहिड़ो नाच नथी करे, पर जेकॾहिं उन्हनि माण्हुनि खे रोकियो त पोइ आउं नाच ॾेखारींदुसि। बादशाह संदसि उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं पेत्रोल परीअ सां बि गॾु फ़क़ति हिकिड़ी बानी विहारे फ़क़ीर खे अंदरि महलात में वञी नाच ॾेखारण जो हुकुम ॾिनई। फ़क़ीर भोलड़ी वठी अंदरि वियो ऐं पेत्रोल परी ऐं बानीअ खे अकेलो ॾिसी मण सां हथु गई ॿिन्हिनि खे भोलड़ियूं बणाए हिकिड़ीअ कोठीअ में बंदि करे पाण ॿाहिरि निकिरी हलियो वियो ऐं वरी कॾहिं बि भोलड़ी कान नचायईं। केतिरा ॾींहं त अंदरि घर में वेठो रहियो
जॾहिं बादशाह खे उन ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं घणेई ॻोल्हा कयईं पर फ़क़ीर किथे थो हथु अचे। कनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादो हकीम जो वेश करे शहर में घुमणु लॻो ऐं होको ॾियणु लॻो त को चरियो खरियो हुजे या बीमार हुजे त उनजो इलाजु करायो। उहा ॻाल्हि हलंदे हलंदे बादशाह जे कन ते पहुती। बादशाह यकदमि हकीम खे घुराए खांसि पुछो त तूं चरियनि ऐं खरियनि जो इलाजु कंदे? हिन चयो त जेकॾहिं उन बीमारीअ जो बाज़ू उन बीमार जो बाज़ू मूंखे मिलंदो तां उनखे चरिये मां सऊं कंदुसि। बादशाह लाचार उहो शर्त क़बूलु कयो ऐं वठी वञी पेट्रोल परीअ जे महलात में छॾे आयुसि जिते हिन इलाजु शुरू कयो। हू छा कंदो हो जो अकेलाईअ में पेट्रोल परीअ खे मण सां इंसानु बणाए उन सां वेही ॻाल्हाईंदो ॿोलाईंदो हो। अहिड़ी तरह रिहाण करे वरी खेसि ॿियो हथु घुमाए भोरड़ो करे हलियो वेंदो हो। अहिड़ीअ रीति ॾिहाड़ी हू इलाजु करण जे बहाने सां ईंदो ऐं मुलाक़ात करे वरी वापसि हलियो वेंदो हो। तव्हांजो महीनो खनि गुज़री वियो। उन अरसे में परी ऐं शहज़ादो पाण में ठही विया। महीने खां पोइ शहज़ादे बादशाह खे चयो त परी हाणे तंदुरुस्तु आहे, अवी रूबरू जाचे ॾिसो। बादशाह रूबरू वञी ॾिठो त परी पंहिंजे असुलु शक्ल में वेठी आहे। तंहिंखां पोइ वरी बानीअ खे बि इंसानु कयईं ऐं बादशाह खां परीअ जी बांह घुरियईं। बादशाह वादे मूजिबि पेट्रोल परीअ जी शादी शहज़ादे सां कई। थोरनि ॾींहंनि अंदरि शहज़ादे पंहिंजे वतन ॾांहुं वञण जो इरादो कयो ऐं बादशाह खां मोकिलाए पंहिंजे वतन ॾांहुं राही थियो। हलंदे हलंदे हिकु दरिया जे किनारे ते अची कुझु वक़्तु तरसिया। पेट्रोल परीअ उन दरिया में तड़ कयो। हिनखे सोना वार हुआ। उन्हनि वारनि मां हिकिड़ो वार दरिया में किरी पियो जो हिकिड़ी मच्छीअ खाधो ऐं उहा मच्छी मुहाणे जे ॼार में फासी शहर में विकामण आई। उन शहर जो शहज़ादो पंहिंजे नौकरनि सां गॾु उते जे बाज़ार में आयो ऐं खेसि उहा मच्छी ॾाढी सुहिणी लॻी। तंहिं करे मुहाणे खां मच्छी ख़रीद करे उनखे चीरण जो हुकुम ॾिनई। मुहाणे जॾहिं वढी त उहो वार ॾिसण में आयुसि। मुहाणे वार लिकाइण जी कोशिशि कई पर शहज़ादे ॾिसी वरितुसि ऐं वार उनखां वठी सिधो पंहिंजे पीउ वटि आयो ऐं चयाईंसि त हिननि वारनि वारी औरत मूंखे परणायो न त आउं फाहो खाई मरंदुसि। बादशाह पुट खे घणो ई सम्झायो पर हू न मुड़ियो। आख़िरकार बादशाह लाचार थी शहर जूं धूतियूं घुरायूं ऐं उन्हनि मां हिकु वॾीअ धूतीअ ते सोननि वारनि वारे ज़ाल जी ॻोल्हा जो कमु रखियईं जा बादशाह खां मोकिलाए ॿेड़ा भराए ओभारो रवानी थी। हलंदे हलंदे धोतीअ जो ॿेड़ो भूंगड़ीअ वटि पहुतो जिते शहज़ादो ऐं पेट्रोल परी लथल हुआ। धूतीअ ॿेड़ा थोरो पर भरो बीहारिया ऐं पाण पहिरें प्यादी भूंगड़ीअ में आई जा ॾिसे त बराबरि सोननि वारनि वारी औरत वेठी आहे। शहज़ादो उन महिल घुमणु वियो तंहिं करे हीअ अकेली वेठी हुई। धूतीअ अचण साण पेट्रोल परीअ खे चयो त धीअ मां तुंहिंजी सॻी मासी आहियां। तूं मूंखे शायदि न सुञाणी जो तन ॾींहंनि में तूं तमामु नंढी हुईं ऐं पाण खे मिलीअ बि घणा ॾींहं थी विया आहिनि। ऐं ख़बरूं चारूं कंदे कंदे हिन खां संदसि माउ पीउ ऐं ॿियनि अज़ीज़नि जा नाला नमूने सां पुछी वरिताईं। पेट्रोल परीअ बि हेकिलो गुज़ारे कक थी पई हुई तंहिं करे हरू भरू बि खणी क़बूलु कयईं त तूं मुंहिंजी मासी आहीं। शहज़ादो जॾहिं घुमी फिरी आयो तॾहिं पराई औरत परीअ खां पुछियईं त हीअ केरु आहे। परीअ चयो त हीअ मुंहिंजी मासी आहे। शहज़ादे परीअ खे सम्झायो त ॾिसजांइ मथां का धूती हुजे ऐं वझ वठी तोखे या मूंखे नुक़सानु पहुचाए तंहिं करे हिनखे पाण वटि रहणु न ॾे। पर परीअ चयो न हीअ बराबरि मुंहिंजी मासी आहे ऐं मुंहिंजनि अज़ीज़नि जे नालनि खां बि वाक़ुफ़ु आहे। शहज़ादे लाचार खणी माठि कई ऐं धूती उते हिननि सां रहणु लॻी। गच ॾींहं गुज़री विया पर धूतीअ को बि ज़िक्र न कयो जंहिंमां शहज़ादे खे शक जाॻे ऐं शहज़ादो हमेशह घुमणु फिरणु वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं हुन धूतीअ परीअ खे चयो त धीअ असीं बि घर में वेही वेही उॿाणिकियूं थी पियूं आहियूं। हल त हितां दरिया जे किनारे तां थोरो सैर करे अचूं। परीअ बि उहा ॻाल्हि क़बूलु कई ऐं धूतीअ सां गॾु दरिया ते घुमणु वई। जॾहिं दरिया जे किनारे ते आयूं त धूतीअ चयो त धीअ वणनि जो झुगिटो कहिड़ो न सुहिणो पियो लॻे, हल त उहो ॾिसी अचूं। ईअं कंदे कंदे उन्हनि ॿेड़नि वटि अची निकितियूं। उहे ॾिसी धूतीअ परीअ खे चयो त धीअ ही ॿेड़ा त के नए नमूने जा पिया ॾिसजनि।
थोरो चढ़ी त ॾिसूं। परीअ ॿेड़नि ते चढ़ण खां इनकार कयो, मगर हूअ रीहे रिंबे आख़िर खेसि ॿेड़ीअ ते वठी वई। जॾहिं ॿेड़ीअ ते चढ़ियूं तॾहिं धूतीअ वठी ज़ोर सां ॿेड़ीअ खे लतूं हयूं, जंहिंमां नाखुआ सम्झी विया सो वठी ॿेड़ा हाकारियाऊं ऐं तिखा तिखा हलंदा विया। उते परीअ खे पतो पियो त बराबरि दुश्मननि में फाथियसि। पोइ त घणियूं ई दाहूं कयाईं पर कुझु बि न वरियो। नेठि बेवस थी वेही रही। ॿेड़ा अची पंहिंजे मुल्क में पहुता। परी बि बादशाह वटि पहुती ऐं खेसि चयाईं त जंहिं औरत जो मर्द मरी वेंदो आहे उनखे बि 4 महीना इदत में गुज़ारणा पवंदा आहिनि, पर मुंहिंजो मुड़ुसु त जीअरो जाॻंदो आहे। तंहिं करे 2-3 ॾींहं तरस, वक़्तु गुज़रण बाद आउं तोसां शादी कंदसि। होॾां शहज़ादो मोटी अचे ॾिसे त मार कारीअ वारा कख लॻा पिया आहिनि। भूंगी ख़ाली पई आहे, जंहिं करे चओ तरफ़ थी पट ते किरी पियो। जंहिं करे चौताक थी पट ते किरी पियो ऐं बेहोश थी वियो। होॾां संदसि घर में बीठल निम जो वणु ओचितो सुकी वियो। तंहिं करे शहज़ादे जी ज़ाल ऐं माउ सही कयो त शहज़ादे ॾांहुं ख़ैरु न आहे। उन करे तोते खे पिंजरे मां कढी छॾियाऊं। शहज़ादे परीअ खे सभु हक़ीक़तूं नांग ऐं तोते जूं ॿुधाए छॾियूं हुयूं ऐं कुपड़ी ऐं सेली जा बयान बि परीअ खे मालूम हुआ। तंहिं करे परीअ खे ख़ातिरी हुई त मुंहिंजे ॻोल्हा में तोतो ज़रूरु ईंदो। तंहिं करे रोज़ानो कोठीअ ते अनाज हारे छॾींदी हुई, जंहिं ते पखी अची गॾु थींदा हुआ। तोतो बि रुलंदो रुलंदो अची उन कोठीअ ते सहेड़ियो ऐं चोगो चुगणु लॻो। शाम जो परी ॾिसे त तोतो वेठो आहे। परीअ तोते खां ख़बरचार पुछी, जंहिं समूरी हक़ीक़त ॿुधायसि ऐं परीअ बि खेसि पंहिंजी ख़बरचार ॾिनी। तोतो परीअ वटि रही पियो, जंहिं खेसि खाराए पियारे ताज़ो कयो। पोइ ख़त लिखी संदसि ॻीचीअ में ॿधी पंहिंजे पीउ ॾांहुं मोकिलियो त हिनखे कुपड़ी ॾिजो। तोतो उॾामंदो अची परीअ जे पीउ वटि पहुतो। उतां कुपड़ी खणी यकदमि शहज़ादे वटि आयो ऐं दरिया मां चुंब सां 2-3 फुड़ा पाणीअ जा विझी शहज़ादे जे वात में उथियाईं त शहज़ादो यकदमि उथी खड़ो थियो। पोइ हलंदो हलंदो उन हंधि आयो जिते परी क़ैद थियल हुई। शहज़ादे अचण साण बादशाह खे चयो त या मूंखे मुंहिंजी ॿांह ॾे या मूंसां जंग कर। बादशाह पंहिंजे पुट खे चयो त परीअ जो मुड़ुसु आयो आहे, तंहिं करे हिन खे ॿांह ॾियणु घुरिजे, ॿिए सूरत में जंग करणी पवंदी। पुट जवाब में चयसि त बाबा, उहो हिकु ॼणो आहे, कीअं जंग कंदो ऐं असां वटि लश्कर आहे। उहो त पाण चङो, भले जंग करे। बादशाह पुट खे मोड़े न सघियो ऐं जंग जो ऐलान कयो ऐं शहज़ादे खे चयाईं त तूं बि लश्कर गॾु कर, असीं जंग कंदासीं, पर परीअ जी ॿांह वापसि कीन ॾींदासीं। शहज़ादे चयो त मां हिकिलो जंग कंदुसि, अवां भली पंहिंजो लश्कर आणियो। बादशाह लश्कर आणे गॾु कयो ऐं पाण ऐं शहज़ादो लश्कर जी अॻुवाणी करणु लॻा। शहज़ादे वरी सेलीअ खे हुकुम कयो त पकिड़ वरी सेली त उहा दुश्मन जी सारे लश्कर खे वराए आई ऐं गाह जे गॾे वांगुरु समूरो लश्कर बादशाह ऐं उन जे पुट समेत सेलीअ में सोगा थी विया। मथां जो डंडे खे हुकुम कयाईं त मार वे डंडा। बसि डंडे अची सारे ॿधल लश्कर खे कुटियो, सभु मारे मात कयाईं। अहिड़ीअ तरह फ़तह हासिलु करे परीअ खे आज़ादु कयईं ऐं बादशाही हथु करे माल गनीमत समेत अची पंहिंजे घर पहुतो ऐं ज़ाल खे चयईं त इजा पितरोल परियां थी अथमि। जा पिणु ॾाढी ख़ुशि थी ऐं पोइ सभु पाण में मिली ख़ुशि थिया।